जैकबाबाद भरसा मौलादाद में बिन मोटरसाइकिलन विच में ज़ोरदार टक्कर थी पियो, जंहिं नतीजे में नौजवान मंसूर अहमद महर सख्त ज़ख्मी थी पियो आहे, जंहिंखे ॻणती जोगी हालत में सिविल अस्पताल में दाख़िल कयो वियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे जैकबाबाद मां सीएन न्यूज़ जो रिपोर्टर जमील गुल फहीम। जी जमील गुल, छा तफ़सील आहिनि? मां खे इहो ॿुधाईंदो न त जेकाबाद जे भरिसां मौलादाद थाणे जी हद में मोटरसाइकिल जेको आहे उन्हनि ॿिन्हिनि में ज़ोरदार टक्कर जेको आहे थी पियो आहे। टक्कर में जेको आहे मोटरसाइकिल में जेको आहे नौजवान जंहिंमें मंज़ूर जेको मार आहे उहो हिन वक़्तु ज़ख़्मी थियो आहे। उते जेके मौजूदु माण्हू हुया उहे जेके आहिनि नौजवान खे ज़ख़्मी हालत में अस्पताल जेको आहे सिविल जेकाबाद उते खणी आया आहिनि। ऐं उते मौजूदु जेके डॉक्टर आहिनि उन नौजवान खे जेको आहे ॻणती जोगी हालत हुजण जे करे उनखे जेको आहे त लाड़काणे जी अस्पताल जेको आहे उन नौजवान खे ओॾां जेको आहे उनखे रवानो जेको आहे कयो वियो आहे। जी महिरबानी जमील गुल तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ।